नाज़िम घोटकी जे डीएचओ ऑफिस में सरकारी दवाऊं विक्रो करण वारे मामले की जांच लाइ जोड़ियल टीम डीएचओ खैरपुर ऐं डीएचओ सखर की सरबराही में तालुके अस्पताल घोटकी पहुती। तफ़सील ॾिसूं था एहसान कलवर जी रिपोर्ट में। नाज़रीन, 2 ॾींहं अॻु डीएचओ ऑफिस मीरपुर माथेले में सरकारी दवाऊं चोरी करे विक्रो करण वारे मामले खां पोइ सूबाई वज़ीर जे नोटिस वठण खां पोइ डीजी सेहत पारां जोड़ियल टीम जेका आहे उहा घोटकी तालुका अस्पताल घोटकी पहुती आहे। जेका घोटकी पहुतल टीम आहे उन पारां दवाऊं विक्रो करण वारे मामले की जांच शुरू करे छॾी आहे। असीं हिते मौजूद शहरनि जांच टीम के सरबराह मोहम्मद हुसैन अबड़ो MS घोटकी समेत शहरनि ऐं जेको पुलिस जो SHO आहे B सेक्शन थाने जो जंहिं हरेश कुमार जो जवाबदार आहे जंहिंखे दवाउनि समेत गिरफ़्तार कयो। असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। हिकिड़ी गाड़ी पकड़ी है जैमें इंजेक्शन्स पकड़ियूं आहिनि मोनोफर इंजेक्शन्स, ठीक है। तो उन हिसाब से असांजो DG साहब ऐं सेक्रेटरी साहब हुकुम किया जैमें असांजो मां DHO खैरपुर डॉक्टर मोहम्मद हुसैन अबड़ो ऐं जमील महर साहब DHO सखर असांखे इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कियो आहे। इन हिसाब से असांखे इहो लेटर मिलियो आहे त तव्हां जेका आहे घोटकी हॉस्पिटल में वञी इंक्वायरी कयो। पर हिते जॾहिं असां आया आहियूं त असांखे पुलिस डिपार्टमेंट जो सहकार भी आहे। असां SP साहब के भी लेटर लिखियोसीं, SHO साहब भी अची वियो आहे। त मीडिया में भी इहा ख़बर हली त बाबा ये माण्हू जेको स्टोर कीपर DHO ऑफिस जो अंदरि आहे। तंहिंजे करे असां पुलिस डिपार्टमेंट जे ताउन सां SP साहब जा भी शुक्रगुज़ार आहियूं। उन पंहिंजो SHO साहब मोकिलियो आहे। असां जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे वठी वेंदासीं स्टोर खोलाए DHO ऑफिस में भी असां इंक्वायरी कंदासीं। उते वञी हींअर असां DHO ऑफिस वञी रहिया आहियूं। उते सॼो ॾिसी असां हिते ओवरऑल जेका आहे तव्हांजी तालका हॉस्पिटल घोटकी उन में स्टोर में मेडिसिन जो रिकॉर्ड वग़ैरह चेक कयोसीं। हिननि खां सॼी असां हर शइ जो हिसाबु वठंदासीं त केतिरी मेडिसिन ख़रीद थी आहे, केतिरी एक्सपेंस थी आहे। उन खां पोइ असां DHO ऑफिस वञी रहिया आहियूं। ख़ासि करे फोकस कंदासीं उन इंजेक्शन के जेका ॿाहिरि निकिरी जेके ॿिया रिमांड में आहिनि उनखां पुछा ॻाछा हले थी भई पुलिस कस्टडी में आहिनि ऐं जेके असां वटि आहिनि उनमें 2800 जे लॻभॻि जेके इंजेक्शन्स आहिनि उहे आहिनि, कुझु डिस्पोज़ल आहिनि। 3 कार्टन मिलिया हुया, उहे 3 कार्टन असां वटि आहिनि, उहा प्रॉपर्टी आहे। असां अदम एतमाद कयूं था। हीअ जेकी जांच थिए पई उहा जांच बिल्कुलु जिते चोरी थी आहे हाणे जेके चोर आहिनि उहो इंक्वायरी था कनि। असांजी मेडिसिन जी जिते मोनोफर चोरी थी, हेमाक्सिल चोरी थी, उहा थी आहे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर मां ऐं इंक्वायरी थिए पई तालका अस्पताल घोटकी मां। अच्छा, लोहरानी साहब ख़ुदि उन चोरी में मुलविज़ आहे, पाण ख़ुदि चोर आहे। जॾहिं DHO ख़ुदि चोर आहे उहो इंक्वायरी कीअं करणु आयो आहे? जॾहिं त असां वटि जेको 2 DHO आया आहिनि, DHO खैरपुर ऐं DHO पंहिंजो सखर, उन सां गॾु DHO लोहरानी साहब इंक्वायरी करणु आयो आहे। अच्छा, उन सां गॾु मंज़ूर चंडर साहब बीठो आहे। जॾहिं हीअ चोर आहिनि, इहे असांजो घोटकी जो दवाऊं अरबे रुपए जो सालाना विकिरो कंदा आहिनि। मंज़ूर साहब जी पोस्ट ई कोन्हे, रिलीव थियल आहे, सस्पेंड आहे, रिलीव थियल आहे। उहो असां वटि इंक्वायरी करणु आयो तालका अस्पताल घोटकी जी। असां हिन जेकी तालका अस्पताल घोटकी जी इंक्वायरी थिए पई, असां शहरी एज़ ए शहरी हिन इंक्वायरी ते असां आदम एतमाद कयूं था। तालका अस्पताल में कोई इल्ज़ाम कोन्हे, चोरी DHO ऑफिस में थी आहे। जेके पकड़े वियो आहे माना मैसर अख़बार उन्हनि माना जेको मिडल मैन हो उन इहा ॻाल्हि उन ॾींहुं कई जेका सेंप ते त मां बि जेको छोकिरनि खां वठंदो रहंदो आहे। न असां वटि इहा इंजेक्शन आहे, न असां वटि इहा दवा आहे। ॿियूं बि दवाऊं असांजे स्टॉक मुताबिक़ इंक्वायरी मुताबिक़ मौजूदु आहिनि। असांजी का बि चोरी थियल न आहे। जेकी थिए थी इन में इहे ई दोस्त आहिनि जेके ॿुधूं था जेके माना इन में मुलवस बि आहिनि। हा, त जॾहिं उहे ई घोटकी जा ई ऑफिसर उहे ई मुलवस वरी उहे ई इनकारी कनि त इहा नाइंसाफ़ी आहे। ऐं चोरी थी आहे ज़िले घोटकी में मीरपुर में ऐं इनकारी हिते करणु आया आहिनि। ऐं हितां जी अस्पताल असांखे जेको आहे न अस्पताल बहितर हले थी ऐं उतां अची करे जेको आहे न चवनि त चोरी जेको आहे न मीरपुर में थी आहे, असां हिते अची करे इनकारी करे इहो हिकिड़ो ढोंग इनकारी जो रच आहे। मथे जेको आहे इहो ॼाणायो वेंदो त असां इनकारी करे आया आहियूं, का बि चोरी न थी आहे। हालांकि जॾहिं दवाई पकड़ी वई आहे, जेके चोर आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे।